हर साह वारे खे बि जीअण जो हक़ आहे, जानदार हुजे गैर जानदार हुजे, वणनि ॿूटनि गुलनि ऐं गाहनि खे बि हक़ आहे, पंहिंजा हक़ मिलनि था। पर 70-72 सालनि खां वठी कश्मीर सां जेको ज़ुल्म थिए थो, जेको नाहक आहे, जेको ज़ुल्म ॾाढो बरबत आहे, अॼु उन्हनि सां उहो ई वेल आहे जेको 70 साल माज़ी में रहियो आहे। हीअ एहतिजाजी रैली इन शइ जी अलामत आहे, सॾु आहे कश्मीरी भाइरनि सां मुकमल यकजाती, मुकमल इतिहाद ऐं मुकमल ॿधी जो सबूत आहे। रैली कढी इहो दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था त कश्मीर अवाम सां पाकिस्तानी हर बचो शागिर्द पोड़ो पको गॾु आहे। असां यूनाइटेड नेशंस खां इहो सुवाल पुछूं था त छा तव्हां बि लीग ऑफ नेशन वांगुरु पंहिंजी हिस्ट्री रिपीट करणु चाहियो था? उन जे लाइ तव्हां अघूर निंड में सुतल आहियो? तव्हां जेको आहे सो इन्हनि मज़लूमनि जो आवाज़ नथा ॿुधो? तव्हां कश्मीर में ज़ुल्म नथा बंदि करायो? त उन लाइ असां वरी बि इहो एहतिजाज करे हर जुमे ते असां एहतिजाज कंदासीं। रैली आहे ही जेको असांजो आवाज़ आहे इहो दुनिया ताईं पहुचे त कश्मीर सां जेका ज़्यादती पई थिए, कश्मीर सां जेके हक़ ख़ुदि इरादत जेको हुनजो हक़ आहे उन्हनि खां जेको खसियो वियो आहे, जेको हुनजो स्पेशल स्टेटस हुयो जेको आइन तहत उन्हनि खां जेको स्नैप कयो वियो आहे उहो हुनजो बहाल कयो वञे, उन्हनि जा इंसानी हक़ बहाल कयो वञे। अॼु मां इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त हीउ जो कश्मीर में ज़ुल्म हले पियो, खून रेज़े हले पई ऐं उतां जे साथियुनि सां सुठो वर्ताव न पियो कयो वञे, हू घरनि में क़ैद आहिनि, ईअं ॼण की हुननि वॾा गुनाह कया हुजनि, ॼण वॾा क़ैदी हुजनि, उन्हनि ते आख़िर इहो ज़ुल्म छो पियो थिए? छा उहे उन्हनि खे हक़ न आहे जीअण जो? छा उहे असां वांगुरु इंसान न आहिनि?